सूबाई घरू वज़ीर ज़ियाउद्दीन लंजार ज़ियाउद्दीन अस्पताल सखर पहुतो आहे। ज़ख़्मी ऑफिसर्स ऐं अहलकारनि जी अयादत कई आहे। ज़ियाउद्दीन लंजार डीएसपी पास बखराणी ज़हूर अहमद सुमरो अहलकारनि मुनवर बिरोही स्टार मगराणी जे अस्पताल में अयादत कई आहे। सूबाई घरू वज़ीर ज़ियाउद्दीन लंजार ख़ैरियत मालूम करे इलाज बाबति पुछा कई। ज़ख़्मी ऑफिसरनि ऐं अहलकारनि खे बहितरीन तिबी सहूलतूं फराहम कयूं वञनि घरू वज़ीर हिदायत की आहे। घरू वज़ीर सखर इलाइक़नि जे DIGs खां पुलिस ऑपरेशन बाबति तफ़सीली ॼाण वरिती। ॾोहारियुनि ख़िलाफ़ कार्रवायूं तेज़ कयूं वञनि। सूबाई वज़ीर जो चवणु आहे ॾोहारियुनि जे ख़ात्मे जे लाइ पुलिस जूं कोशिशूं साराह जोॻियूं आहिनि। ऑपरेशन में बहादुरी जो मुज़ाहिरो कंदड़ DSPs ऐं अहलकारनि खे ख़राज तहसीन पेश करियां थो। ब्रेकिंग न्यूज़ चेक पिया नाज़रीन। सूबाई घरू वज़ीर ज़ियाउद्दीन लंजार ज़ियाउद्दीन अस्पताल सखर पहुतो, जिते ज़ख़्मी ऑफिसरनि ऐं अहलकारनि जी अयादत कई। ज़ियाउद्दीन लंजार DSP पारस बखराणी ज़हूर अहमद अहलकारनि मुनवर बिरोही स्टार मगराणी जे अस्पताल में अयादत कई आहे। घरू वज़ीर चवण ज़ख़्मी ऑफिसर ऐं अहलकारनि खे बहितरीन तिबी सहूलतूं फराहम कयूं वञनि। घरू वज़ीर सखर ऐं इलाइक़नि जे DIGs खां पुलिस ऑपरेशन बाबति तफ़सीली ॼाण वरिती। इन तफ़सील मालूम कयूं था। अब्दुल गफूर शेख लाइन ते मौजूद आहे। अब्दुल गफूर, अपडेट कजो। जी बिल्कुल, सूबाई घरू वज़ीर ज़ियाउल हसन लंजार जो सखर पहुतो आहे। सखर जी ज़ियाउद्दीन अस्पताल में ज़िया लंजार तरफ़ां जेको आहे शिकारपुर जे कचे वारे इलाइक़े में ऑपरेशन दौरान ज़ख़्मी थियल पुलिस जे DSP ज़हूर अहमद सुमरो ऐं DSP पारस बखरानी जेको आहे सो ख़ैरियत मालूम कई आहे। गॾो गॾु ॿ अहलकार जेके ज़ख़्मी थिया उन्हनि सां बि हुन मुलाक़ात करे खेनि गुलदस्ता पेश करे संदन अयादत कई आहे। इन हवाले सां ज़ियाउल हसन लंजार जो इहो चवणु आहे त जेके ज़ख़्मी थियल पुलिस अमलदार ऐं अहलकार आहिनि उहे पूरी क़ौम जो फ़ख़्रु आहिनि, उन ते पूरी क़ौम खे फ़ख़्रु आहे। हुनजो चवणु इहो आहे त क़ाइदे आज़म पुलिस मेडल जे लाइ जेको आहे ऑपरेशन में हिसो वठंदड़ ऐं ज़ख़्मी थींदड़ अहलकारनि ऐं ऑफिसर्स जे लाइ उनजी सिफ़ारिशात बि उन घुराए वरितियूं आहिनि। गॾो गॾु सिंध उत्तर सिंध जेके कचे वारा इलाइक़ा आहिनि उनमें ऑपरेशन खे उन वधीक तेज़ करण जे लाइ बि हिदायतूं जारी कयूं आहिनि। इन हवाले सां DIG सखर ऐं DIG लाड़काणो तरफ़ां खेसि कचे जी मजमूई तौर ते जेका सूरत हाल आहे, गॾो गॾु पुलिस जी जेको ऑपरेशन आहे उनजे हवाले सां बि ब्रीफिंग ॾिनी वई आहे। उनखां अॻु शिकारपुर जी SSP ऑफिस में उन अमन जी सूरत हाल बाबति आला सतह इजलास जी सदारत बि कई, जंहिंमें SSP शिकारपुर शाहज़ेब चाचड़ पारां काल्ह पुलिस ऑपरेशन जे हवाले सां जेको आहे खेसि ब्रीफिंग बि ॾिनी। ज़ियाउल लंजार जो इहो बि चवणु आहे त जेसीं ताईं सिंध हुकूमत जो जेको आहे मुकमल तौर ते सहकार आहे, पुलिस खे हुन फ्री हैंड छॾियो आहे। हुनजो चवणु इहो आहे त ॾोहारियुनि जे मुकमल ख़ात्मे ताईं जेको आहे पुलिस जो ऑपरेशन जारी रहंदो ऐं जेके पुलिस ऑफिसर्स ज़ख़्मी थिया आहिनि उन्हनि जी हुन मुकमल तौर ते इलाज मुआलजे जी बि पिणु हिदायत कई आहे। ज़ियाउद्दीन अस्पताल जे इंतिज़ामिया खे। गॾो गॾु जेको आहे ज़ियाउल हसन लंजार तरफ़ां ज़ख़्मी थियल पुलिस अमलदारनि ऐं अहलकारनि जे लाइ कैश इनाम जो पिणु ऐलान कयो आहे। जी अब्दुल गफूर, वॾी महिरबानी तफ़सील ॾियण लाइ।